अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में आऊं आहियां मुंहिंजो मेज़बान नियाज़ चनो। नई पीपल्स पार्टी जी हुकूमत जो ज़रे घटि मुद्दो पूरो थियण वारो आहे। पीपल्स पार्टी जी हुकूमत जे इन सॼे मुद्दे में सिंध जो अहम तालीमी इदारो सिंध यूनिवर्सिटी मुसलसल मसइलनि जो शिकार रहियो। प्रोफेसर बशीर चनड़ जो क़त्ल हुजे, शागिर्दनि जो क़त्ल हुजे, सिंध यूनिवर्सिटी में हंगामा हुजनि, या हाणे हिकु भेरो ॿीहर उहा साॻी सूरत हाल हुजे जेका गुज़िरियल केतिरे ई अरसे खां वठी असांखे सिंध यूनिवर्सिटी में नज़र अची रही आहे। बदकिस्मती सां पीपल्स पार्टी जी हुकूमत ॾांहुं जेकॾहिं का बहितरी हुजे आहे तालीमी शोबे में त असां क्रेडिट बि ॾियूं आहे, पर अॼु अफ़सोस विचां चवणो थो पवे त वेंदे वेंदे पीपल्स पार्टी जी हुकूमत इहा ॻाल्हि बि हासिल न करे सघी, इहो क्रेडिट बि हासिल न करे सघी त सिंध जो तमामु वॾो तालीमी इदारो सिंध यूनिवर्सिटी या सिंध जा बंदि पियल स्कूल उन्हनि जे खोलराइण जी ॻाल्हि हुजे, बंदि यूनिवर्सिटी मां सिंध यूनिवर्सिटी करण जी ॻाल्हि हुजे, इहे समूरा मसइला जंहिंमें असांखे पीपल्स पार्टी जी उहा हुकूमत जेका जमहूरियत जी ॻाल्हि कंदी आहे, अटे लटे अजे जी ॻाल्हि कंदी आहे, तालीम जी ॻाल्हि कंदी आहे, सिहत जी ॻाल्हि कंदी आहे, उहा बुरी तरह नाकाम नज़र आई। फॉल्ट केॾां हो? ब्यूरोक्रेसी पीपल्स पार्टी जी हुकूमत खे हलणु न ॾिनो या पीपल्स पार्टी जी पंहिंजी हुकूमत नाकाम नज़र आई, जंहिंजो नतीजो अॼु सिंध जा हज़ारे शागिर्द भोगण ते मजबूर आहिनि। ऐं हिक ॿिए पुठियां वाक़िअनि खां पोइ सिंध यूनिवर्सिटी ज़रे घटि बंदि यूनिवर्सिटी असांखे नज़र अचे पई। इन सूरत हाल ते अॼु असांखे पंहिंजो प्रोग्राम करणो पइजी रहियो आहे त इन सॼी सूरत हाल में पीपल्स पार्टी जी हुकूमत जो रोल छा आहे, इन मामले खे संजीदा वरितो बि सही या इन खां सवाइ जेके ॿियूं कुवतूं आहिनि जेके सिंध में सियासत कनि थियूं, सिंध में तालीम जे हवाले सां कमु कनि थियूं, NGOs आहिनि, उन खां सवाइ ॿिया अहिड़ा प्लेटफॉर्म जेके असांखे 5 स्टार होटलनि मुख़्तलिफ़ हंधनि ते नज़र त अचनि था, पर बदकिस्मती सां सिंध जे हिन अहम मामले ते असांखे कंहिं हल तरफ़ नज़र न आया आहिनि। छा रुगो एहतिजाज मसइले जो हल आहिनि या का टीं कुवत यानी ट्रैक्टर जंहिंखे पाण चवंदा आहियूं, उहा अहिड़ी धुर विच में अची करे हिन मामले खे सिधो कंदी, साफ़ कंदी, क्लियर कंदी ऐं उन खां पोइ सिंध यूनिवर्सिटी में हिकु भेरो ॿीहर माहौल बहितर नज़र ईंदो। इहो अॼु जी ॻाल्हि बि आहे ऐं अॼु जो सुवाल बि आहे। असां इन ई सुवाल ऐं अॼु जी इन ॻाल्हि ते गुफ़्तगू कंदासीं, स्टेक होल्डर्स सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। असां सां स्टूडियो में सीनियर सहाफ़ी तज़िये निगार डॉक्टर अली अहमद रिन साहब मौजूदु आहे ऐं असांजी इहा बि कोशिशि हूंदी त जेके स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं ऐं गॾो गॾु पीपल्स पार्टी जी नाकामी जो सबबु बि ॼाणण जी कोशिशि कयूं। डॉक्टर साहिबु वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आहियो। बदकिस्मती चऊं त असांखे हर प्रोग्राम ईअं करिणो पवंदो आहे त सिंध में हीउ मसइलो आहे, हू मसइलो आहे। हिकिड़े पासे पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, ॿिए पासे ही समूरा मसइला आहिनि जंहिंमें वॾे में वॾो स्पेसिफिक जेको मसइलो आहे उहो हिन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी जो आहे। छा पियो लॻे त नाकामी कंहिंजी आहे, हुकूमत जी, शागिर्दनि जी, पॉलिटिकल जेके धुरियूं आहिनि उन्हनि जी, स्टेक होल्डर्स जी, या का अहिड़ी कुवत बि आहे जेका नथी चाहे त हुकूमत एजुकेशन में, हेल्थ में या ॿियनि अहिड़नि शोबनि में को क्रेडिट हासिल करे वञे जंहिं बुनियाद ते पीपल्स पार्टी खे को फ़ाइदो पहुचे? ॾिसो न, जेको जेतिरो बाख़चार आहे उन जी ज़िमेदारी ओतिरी वधी थी वञे। सभिनी खां वधीक बाख़चारी गवर्नमेंट वटि हूंदी आहे, उन जी मर्ज़ी हूंदी आहे त किथे के इंतिज़ामी तौर के VC लॻाए या ॿिया माण्हू मुक़ररु करे या न करे। हिकिड़ी जवाबदारी हुकूमत ते सभिनी खां वॾी थिए थी। इन खां अलावा जेके वालदेन आहिनि, जेके सियासी तनज़ीमूं आहिनि या शागिर्द आहिनि, त उहे काॾे मुअसर या उस्ताद आहिनि। जेको सिंध यूनिवर्सिटी जो मामिलो अॼु जेको पाण डिस्कस पिया कयूं, त गुज़िरियल 15-20 सालनि खां मूं वटि फस्ट हैंड ऑब्ज़र्वेशन्स रहियूं आहिनि। माना ईअं न आहे त को ॿुध सुते ॻाल्हि वेंदा रहिया आहियूं। सिंध जो हिकिड़ो मुख्य दर्सगाह आहे, कॾहिं दोस्तनि सां मिलणु, कमे कारे साॻे या कंहिं प्रोग्राम में, ऐं हर ईंदड़ ॾींहुं उन में ज़वाल पज़ीरी ॾिठी आहे। मूंखे हिकिड़ो वक़्तु उहो यादि आहे जॾहिं सिंध में ॾाढो वायलेंट शागिर्द सियासत थींदी हुई। उन ज़माने में मुख़्तलिफ़ सियासी तनज़ीमनि जा ग्रुप्स जेके पाण में विढ़ंदा हुआ, पर इंतिज़ामिया कंहिं हद ताईं थोरो तइलीम जे हवाले सां संजीदा या मुख़लस हूंदी, या जेके उस्ताद हूंदा हुआ या VC, उन्हनि खे थोरी ॻणती हूंदी हुई त जेकॾहिं शागिर्द कंट्रोल में अचनि, पोइ ब्लेम थी पियो त शागिर्द सियासत जे करे ई तबाही थी आहे। पोइ हिकिड़ो फैक्टर त डॉक्टर साहिबु हिकिड़ो आहे न, माना जेकॾहिं तालीमी इदारनि में सियासत थींदी त जेको पढ़ाई वारो अमल हूंदो उहो त मुतासिर थींदो न। जेका बहितर सियासत बि त थी सघे थी न। इहो मां सम्झां थो त इंतिज़ामिया ख़ुदि हिकिड़ो एक्सक्यूज़ घड़ियो, उन्हनि हथ सां जेके ख़राबु शागिर्दनि पैटर्नाइज़ेशन कई। आरे शाह जो हिकिड़ो ज़मानो हो इन यूनिवर्सिटी जे अंदरि, चूंड जेके लोफर शागिर्द अॻुवान हूंदा हुआ उन्हनि खे हू पैटर्नाइज़ कंदा हुआ त जीअं हुननि सां
गॾिजी उहे माहौल ख़राबु कनि जेके पढ़ण वारा शागिर्द बि डिस्टर्ब थियनि ऐं इंतिज़ामी तरह कंट्रोल कयूं त जेका ख़राबु सियासत आहे उनखे ख़ुदि इंतिज़ामिया पंहिंजे वेस्टेड इंट्रस्ट लाइ प्रमोट कंदी रही आहे सुठी सियासत थियणु खपे तालीम इदारनि में माना इहो त सवाल जनम वठे थो न त जंहिं सियासत जी तव्हां ॻाल्हि कयो था या जेके स्टूडेंट्स यूनिवर्सिटियुनि जे अंदरि हिकिड़ी यूनिवर्सिटी न पर मजमूई जेकॾहिं पाण सूरत हाल ते ॻाल्हायूं उन्हनि खे जेका लीड कनि पिया यानी उन्हनि जी क़यादत किथे उन्हनि जी त मुजरमानी हिकिड़ी ख़ामोशी न आहे त शागिर्द उन क़यादत खां मथां थी विया आहिनि उन्हनि जी पॉलिसियुनि खां हटी करे कमु कनि पिया को चए वारो न आहे को चवण वारो न आहे ॾिसो न इन करे बि आहे गुज़रंदड़ वक़्त सां इहा सूरत हाल माना अॼु इहा हक़ीक़त आहे अॼु खां ॼण 20 साल पहिरीं प्रोसेस इहो शुरू थियो हो त उन वक़्तु के चङियूं धुरियूं बि हुयूं के ख़राब बि हुयूं पर जीअं त इन ते ध्यानु न ॾिनो वियो अॼु माना ख़राबी असांजे साम्हूं आहे असां पोयनि 8-10 सालनि खां जॾहिं इन खां पहिरीं सिद्दीकी साहब जो टाइम हो इन ते बि असां रिपोर्ट कयोसीं यूनिवर्सिटी अंदरि छा मामला थी इवन जेके मुख़्तलिफ़ PhD होल्डर प्रोफेसर्स हुआ या डिग्री होल्डर्स जेके हाणे डॉक्टर साहिबा हुयूं उन्हनि जूं डिग्रियूं ख़बर बि पियूं त कोई माण्हू आहे जेको लिखी रहियो आहे ऐं उन्हनि खे जस्ट हिकिड़ो सेमिनार थिए थो उन में PhD डिग्री मिली थी वञे अच्छा सही आहे मां तव्हांखे माफ़ कजो इंटरप्ट कयां पियो मोहम्मद नवाज़ नारे जो सिंध यूनिवर्सिटी रजिस्ट्रार आहे असां सां लाइन ते मौजूदु आहे नारे जो साहब सलाम वालेकुम वालेकुम सलाम नारे साहब महिरबानी तव्हां असांखे वक़्तु ॾिनो इहो ॿुधायो त अॼु असां गुफ़्तगू कयूं पिया तव्हांजे इदारे जे उन बहिराण ते जेको घणे अरसे खां वठी असांखे नज़र अचे पियो कंहिंजी नाकामी आहे रजिस्ट्रार साहब तव्हां पंहिंजी पोस्ट ते वेठा हो वाइस चांसलर साहब पंहिंजी पोस्ट ते वेठो आहे पर हर तरफ़ असांखे छुड़वागी ऐं इन क़िस्म जा वाक़िया नज़र अचनि था त छा पियो लॻे त वाइस चांसलर या तव्हांखे इन्हनि उहिदनि ते इन सूरत हाल जे हूंदे बि रहणु घुरिजे तव्हां इन सूरत हाल खे हैंडल करण में नाकाम पिया हो असीं नाकाम त न चइजे पर असां ॾिसो न असांजी सिंध यूनिवर्सिटी ॿियनि यूनिवर्सिटी खां बनिस्बत वॾी यूनिवर्सिटी आहे हिते स्टूडेंट जो वॾो तइदाद आहे 25,000 असां वटि स्टूडेंट आहिनि ऐं टोटल उस्ताद लोअर ग्रेड ऑफिसर इहे सभु जेकॾहिं असीं मिलाईंदासीं त 4,000 खां पोइ जेको आहे हिन एम्प्लॉइज़ आहिनि जेको आहे त नारो साहब मसइला बि त वरी ओतिरा आहिनि न 25,000 शागिर्द ऐं 25,000 खां वधीक मसइला त पोइ ज़रे घटि त ॻाल्हि साॻी थी वञी बीहे जी छा मुंहिंजो जेकॾहिं तव्हांजे इदारे में शागिर्द एॾा वॾा आहिनि इदारो एॾो वॾो आहे त वरी मसइला बि त ओॾा वॾा आहिनि न साईं हा मसइला बिल्कुलु थियनि था इन करे मां चवां थो जेको वॾो अदारो हूंदो आहे उन मसइला बि थींदा आहिनि नंढे अदारे में जेको आहे घटि थींदा आहिनि मसइला पोइ वॾनि अदारनि में वॾो माण्हू रखनि संभाले हिननि खां कमु इहे जेके क्राइसिस अॻियूं बि थी आहे उहे बि माशाअल्लाह सही नारो साहब हाणे तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु असां ॿुधी वियासीं पर जेकॾहिं वॾो इदारो आहे बकोल डॉक्टर अली अहमद रिंद जेको असां सां हिते मौजूदु आहे त वॾो इदारो आहे उनखे संभालण लाइ माण्हू बि वॾो हुजनि अहिड़ा माण्हू छा था कनि जेके अदारो वॾो आहे माना इन हीअ चवनि था त अदारो वॾो आहे इन करे मसइला थींदा माना वॾे अदारे खे संभालण लाइ वॾो माण्हू खपे न मतिलबु हिननि माण्हुनि जी कैपेसिटी कान्हे पाण मञे पियो सही जी एग्री कयो पिया नारेश साहब तव्हां हिन सां त कैपेसिटी रिंद साहब त ग़लति ॻाल्हि आहे असां अदारो हलायूं था ठीकु ठाक पियो हले यूनिवर्सिटी खुली पई आहे हाणे इहो त कोन्हे हाणे ॾिसो हींअर असांजो जेको एहतिजाज कनि पिया मुलाज़िम लोअर ग्रेड जा हू त हिकिड़ो पंहिंजो इलीगल पिया कनि पिया जेको न तव्हां छा चओ पिया नारेश साहब माना रिंद साहब हले कीअं असेस कई त असां बिल्कुलु नंढा माण्हू आहियूं ग़रीब आहियूं पर असां महिनत आहे अदारो हलायो अॼु ॾींहं ते हलायो आहे न एतिरा 35 साल थी ते नौकिरी कई आहे इहे अदारा हलाया आहिनि सभु मेन पोस्टनि ते रहिया आहियूं असां हलायो आहे इहा ॻाल्हि कोन्हे बाक़ी हाणे हिकिड़ो कंहिं माण्हू जो असां इलीगल मुतालो मूंखे अॼु तव्हां खोले करे जेकॾहिं ॻाल्हि ॿुधाइण चाहियो त तव्हांखे छा इहे मुलाज़िम ब्लैकमेल कनि पिया के नाजाइज़ मक़सद मारण जी कोशिश कनि पिया मसइलो छा आहे जिते तव्हांजी बि सुई अटकियल आहे हुननि जी बि अटकियल आहे छा सिधी नमूने जेकॾहिं खोले असांखे ॿुधाए सघो त मसइलो आहे छा साईं मसइलो कुझु कोन्हे असां हिते कोई सियासत आहे ॿुधो साईं हिते असांजे घणे आहे हिनखे जेके मुलाज़िम आहिनि हिन जा जेतिरा हिन प्रेज़ेंट वाइस चांसलर मसइला हल कया आहिनि मां ॿी कंहिं यूनिवर्सिटीअ में एतिरियूं सहूलियतूं कोन्हनि जेके असांजी सिंध यूनिवर्सिटी ॾिए थी पई हिन हिकिड़ी लाबी हूंदी हुन ते मुख़्तलिफ़ जेको हिन मुलाज़िम जे कढ वेठा असांजा 2-3 आहिनि जेके अहिड़ा लॻा हिते छा हूंदी आहे हर कंहिंखे छिक ताण हूंदी आहे रजिस्ट्रार मां न पर नारेश साहब तव्हां साल के पूरे साल में क्लास घणा हलिया आहिनि पूरे साल में सही रिंद साहब जो सवाल आहे त क्लास केतिरा हलिया आहिनि जेकॾहिं तव्हां एतिरा अहल आहियो यूनिवर्सिटी में त क्लास केतिरा हलाए सघिया आहियो ऐं असांजो बिल्कुलु हिन असांजो लास्ट टाइम जेको थियो हुन में कंप्लीट हलियो हिकिड़ो बाइकाट न थियो असांजो इम्तिहान थियो कंप्लीट पुरमन थियो जेको आहे जंहिंजा तव्हां पाण साहब बि शायदि आहियो ऐं हिकिड़ो हुन में न धरणो थियो न हिकिड़ो बाइकाट थियो न को झगड़ो थियो
हींअर बि असांजा क्लास शागिर्द असांजा तमामु सुठो कोऑपरेट कनि था पूरा मने हू जेको इन क्लासनि में अचनि था हाणे असीं लोअर ग्रेड एम्प्लॉय जेके पर हिकिड़ो मिनट, नारो साहब, हिकिड़ो मिनट, हिकिड़ो प्रॉब्लम थोरो थिए थो न प्रॉब्लम हर प्रॉब्लम जो नारो साहब हल हूंदो आहे डॉक्टर साहब अञा नारे जो साहब ॻाल्हि थो करे पूरे साल में मां हिनमान खे सेमेस्टर न पुछा कयो आहे जॾहिं खां नज़ीर मुग़ल हिते आयो आहे इन विच में संदन टोटल पीरियड में कुल केतिरो टाइम यूनिवर्सिटी जा क्लास हलिया आहिनि केतिरो न हलिया आहिनि साईं ॿुधायो केतिरा हलिया केतिरा न हलिया साईं टोटल हाणे मां त रजिस्ट्रार हींअर थियो आहे 5 महीना हाणे मूंखे टोटल उहो त हाणे अॻे हुजां यको रजिस्ट्रार पूरो साईं खे जवाबु ॾियां पर मुंहिंजे दौर में जेके आहिनि इहो सेमेस्टर 6 महीना थिया आहिनि मूंखे इन 6 महीननि में कंप्लीट यूनिवर्सिटी खुलियल रही आहे न पर नारे साहब हिकिड़ी सोली सिंधी में सम्झण जहिड़ी ॻाल्हि आहे न त तव्हां जंहिं मुलाज़िमनि खे चओ था त गैर ज़रूरी गैर क़ानूनी मुतालबा उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जेतिरी तव्हां में सघ या सलाहियत या ताक़त न आहे त पोइ माना त जॾहिं तव्हां वटि इहा बि ताक़त कोन्हे त पोइ छा कंदव तव्हां नज़र ॾिसो न लीगल तरीक़ो थींदो आहे न असां हिनखे लीगल तौरु शोकाज़ नोटिस ॾींदा आहिनि हाणे शोकाज़ नोटिस जो टाइम पूरो थींदो त एक्शन खणंदासीं जेको अकॉर्डिंग टू लॉ आहे इहो न आहे त असीं माट करे वेठा आहियूं हिनखे चवंदा त तव्हां एहतिजाज कंदा रहो जेको आहे जेको कानून मुताबिक़ आहे असां हुनखे शोकाज़ ॾींदा आहिनि शोकाज़ नोटिस पूरो थींदो हुन खां पोइ जेको नेक्स्ट एक्शन थींदो आयो मुतमिन डॉक्टर साहब साईं एहतिजाज करणु हर माण्हू जो जमहूरी हक़ आहे ताहिरुल क़ादरी इस्लामाबाद में धरणो हणी 5 ॾींहं वेही रहियो ऐं चयईं त मां पार्लियामेंट थो बंदि कयां त हुनजे ख़िलाफ़ कोई एक्शन न थियो मुफ़ाहिमती पॉलिसी हुई जेकॾहिं की मुलाज़िम एहतिजाज कनि था त उहो दहशतगर्दी एक्ट में कीअं थो अचे मूंखे त सम्झ में नथो अचे जेको दहशतगर्दी एक्ट था कनि या एॾो वॾो मसइलो एहतिजाज त हीअ डेमोक्रेटिक गवर्नमेंट आहे उहा मुफ़ाहिमत करे थी इवन जेके माण्हू पार्लियामेंट ते कब्ज़े जी ॻाल्हि कनि था उन्हनि सां बि नेगोसिएशन थियनि थियूं त मुलाज़िमनि सां छो नथी थिए ही पॉलिसी जेका दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करण वारी इहा ज़ाती तौर सॼे इदारे जी आहे ख़ुदि इनफरादी तौर वाइस चांसलर साहब जी आहे या तव्हां बि हिन ॻाल्हि जा हामी आहियो त इहो ठीकु थियो आहे अञा वधीक माहौल खे ख़राबु कयो वियो आहे हाणे तव्हां अर्ज़ु ॿुधो जेको आहे हीउ रिन साहिबु चए थो पियो ऐं ॻाल्हि जेकी आहे त उहा इहो जेको चए थो दहशत खे तव्हां ॿुधायो हिकिड़ो पुलिस ऑफिसर SP ग्रेड जो माण्हू उहो एहतिजाज करे वेहनि था इलीगल 40 ऑर्डर ॾियो असांखे नौकरियुनि जा हाणे इहो जेको आहे सुवालु आहे साईं असांखे 40 ऑर्डर नथा मिलनि न पर नारे साहब इहा सूरत हाल तव्हां पाण पैदा कई आहे न हिन खां अॻु में जेका तहरीक हली तव्हां उन्हनि जा ज़रूरी गैर ज़रूरी कानूनी गैर कानूनी जेके मीडिया में इतलाह त उहे बि त मुतालबा तव्हां ई मञा न त तव्हां सूरत हाल त इहा पाण ई पैदा कई न सवाल त सही उहो जेके जाइज़ साईं वारनि सहाफ़ियुनि खे नौकरी सहाफ़ी जे ॿारनि खे नौकरी न मनाए हाणे छा था कनि रिंद साहब चए थो त ही दहशतगर्द ही छा पुलिस रिंद साहब त फैक्ट एंड फिगर ॻाल्हाए थो न त तव्हां सहाफ़ियुनि जे औलाद खे नौकरी ॾियनि SP ग्रेड जो माण्हू ॻाल्हि ॿुधो SP ग्रेड जो माण्हू हुनखे ॻाल्हाइण थो वञे त बाबा एहतिजाज ख़तमु कयो रोड न बंदि कयो हुन ते पथर हणी हुनखे ज़ख़्मी करे दहशतगर्दी न आहे छा पाणी जी लाइनूं कटे शागिर्द जो पाणी बंदि कनि रवासी जो पाणी बंदि कनि शागिर्दाणी जो पाणी बंदि कनि इहा दहशतगर्दी न आहे छा जेको आहे गैस लाइनूं कटे वञनि छा इहा दहशतगर्दी न आहे छा जेको आहे मुंहिंजो पुटु आहे उहो वञे हुन ते फायरिंग कनि उहा जेका दहशतगर्दी न आहे जेको अच्छा ठीकु आहे वॾी महिरबानी नारे साहब तव्हां असांखे जॉइन कयो नाज़रीन नंढिड़ो ब्रेक वठूं था नारे साहब जी ॻाल्हि सवाल ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं कुझु ॿिया बि मामला हुननि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं असां सां गॾु रहिजो ब्रेक खां पोइ अव्हांखे हिकु भेरो ॿीहर भलीकार ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था ब्रेक ते वञण खां अॻु में नारेजो साहब जेको रजिस्ट्रार आहे सिंध यूनिवर्सिटी जो असां सां गॾु हो डॉक्टर साहब कीअं लॻो तव्हांखे मुतमिन कंदड़ जवाब हुया हिकु ज़ाहिर आहे इंसानी वॾो उहिदो आहे मुतमिन कंदड़ हुया तव्हां पाण ई मुतमिन न थियो त सॼी क़ौम कीअं मुतमिन थी ॾिसो मुंहिंजी अर्ज़ु ॿुधो त हू ज़रूरु पघार हिन जी वठे थो त डिफेंड करे पंहिंजे पॉलिसीज़ खे ऐं तव्हां जेको उनखे वैलिड क्वेश्चन रखियो त जेके मुहज़िब मुल्क हूंदा आहिनि उन्हनि जे अंदरि इहो थींदो आहे त अहिड़े क़िस्मनि जा माण्हू जॾहिं क्राइसिस में के अदारा वेंदा आहिनि ऐं नाअहली साबित थींदी आहे या हैंडल न करे सघंदा आहिनि त पोइ शर्म बि चां इस्तीफ़ाऊं ॾेई छॾींदा आहिनि पूरी दुनिया में थींदो आहे त का हुते के वज़रातूं हूंदियूं आहिनि या इवन डेविड केली जेको हिकिड़ो साइंटिस्ट खे कूड़ो चयो हुन वञी ख़ुदकशी करे छॾी त इहे मुहज़िब मुल्कनि में रिवायतूं आहिनि मूंखे हैरत आहे त सिंध यूनिवर्सिटी जा काफ़ी प्रोफेसर्स टीचर या ख़ुदि जेको वाइस चांसलर हो ॿाहिरीं दुनिया घुमी आयो अहिड़ी त माना जेंटलमैन दुनिया आहे हिकिड़ी ऐं उते हिकिड़ो रवादारी सां वज़ह सां हिकिड़ो उन में दुनिया हलंदी आहे
जंहिंमें केरु कंहिंसां इहो माना तासुर बि जॾहिं ईंदो आहे त माण्हू ग़लति पियो ॻाल्हाए त अॻियो माण्हू शर्म मां चवंदो आहे ठीकु आहे मां क्विट कयो। हिते पोयनि 2-2.5 सालनि खां लगातार सिंध यूनिवर्सिटी बहिरान जो शिकार आहे। कॾहिं सूटा थी एहतिजाज करे, कॾहिं सेवा थी करे, कॾहिं शागिर्द को मर्डर थियनि था। हिन में इंतज़ामिया सां गॾु कुझु ॾोह त उन्हनि तंज़ीमुनि जो बि थिए थो न, या उहे सभु आहे पर जेका ॾिसो न अच्छा हाणे थोरो ॾोह आहे या न पुछूं था। इरफाना मल्हा साहिब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। पाण सिंध यूनिवर्सिटी में जेका उस्तादनि जी तंज़ीम आहे उन सदर आहिनि। अस्सलाम वालेकुम इरफाना साहिबा। वालेकुम सलाम। इरफाना साहिबा, असांजी सिंध यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार नारज़ी साहिब सां बि गुफ़्तगू थी। सवाल इहो आहे त जेकॾहिं का उस्तादनि जी तंज़ीम आहे, का मुलाज़िमनि जी का तंज़ीम आहे, त उनखे इहो अख़्तियार कंहिं ॾिनो आहे त उहो शागिर्दनि जो पाणी बंदि करे छॾनि, रस्ता बंदि करे छॾनि, शागिर्दनि खे अचणु न ॾियनि? छा सियासत तव्हांजी यूनियन जी या ॿियनि तंज़ीमुनि जी बि इहा ई आहे, या थोरो तव्हांखे बि लॻे पियो त इहो अमल ग़लति आहे? ॾिसो, तव्हांजो जेको स्टेटमेंट आहे उहो जजमेंटल आहे, त तव्हां पहिरें जेको आहे सो नतीजो पिया कढो ऐं पोइ जेको आहे सो क्वेश्चन पिया पुछो। अवल त नतीजा माना माण्हू ॾिसंदो आहे त सूरत हाल कहिड़ी आहे, उनजा अवामिल कहिड़ा आहिनि, मुहरक कहिड़ा आहिनि, पोइ जजमेंटल थिबो आहे। सिंध यूनिवर्सिटी जे हवाले सां गुज़िरियल केतिरनि सालनि खां मां सूटा में आहियां ऐं इन तहरुक में आहियूं त अकेडमिक इन्वायरमेंट एकेडमिक पीस खे बहाल कयो वञे। हिन वक़्तु जेका हिनजी सिंध यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन जी जिदोजहद रही, उहा हिकिड़ी अलहदा जेका आहे सा स्टोरी आहे, हुनजा जेके आहिनि ॿिया मोल मता आहिनि। राइट नाउ जेका सेवा जी जिदोजहद हली रही आहे, सिंध यूनिवर्सिटी जा जेके बि एम्प्लॉय आहिनि, हीउ उन्हनि जो जेको आहे सो गुज़िरियल 1.5 महीने खां इहा स्ट्रगल हले पई ऐं उन्हनि मां कंहिं बि एम्प्लॉय कंहिं बि मुलाज़िम जेको आहे सो को बि दहशतगर्दी वारो को बि गैर कानूनी अमल कोन कयो हो। ॾिसो इहो आहे त शुरूआत किथां थी थिए। जेकॾहिं तव्हां मुलाज़िमनि ते दहशतगर्दी कोर्ट में केस कंदव, शेलिंग कंदव ऐं उन ते ॻोढ़ा आणींदड़ गैस इस्तेमालु कंदव, गोलियूं हलाईंदव, जेल में विझंदव 180 मुलाज़िम, 182 मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि कंदव, त जन मुलाज़िमनि खे कुझु बि कोन्हे को रिटेलिएट करण लाइ को बि पावर कोन्हे सवाइ कलेक्टिव हिकिड़ो जेको पावर हूंदो आहे, हिक ॿिए सां यकजहतीअ जो पावर हूंदो आहे, उहो ई इस्तेमालु थींदो। अच्छा इरफाना साहिब, तव्हां माज़रत सां तव्हां हिमायत कयो। पाण हिकिड़ो ॿियो सवाल बि असांजो तव्हां न बीहे थो, जेको मां पुछंदुमि त छा पियो लॻे हिकिड़ो तासुर आहे मीडिया में, मार्केट में, त तव्हांजी जेका तहरीक हुई उहे बि कुझु मराहतूं, कुझु मफ़ाद, कुझु मुतालबा मंझराइण खां पोइ उहा बि ख़तमु थी वई ऐं इन तरीक़े जो हिकिड़ो बुनियादु विधो वियो आहे, जंहिंखां पोइ हर माण्हू इन कोशिश में आहे त असांजा मुतालबा मञा वञनि, चाहे उहे कानूनी हुजनि या गैर कानूनी हुजनि। त इहो तासुर या इहा जेका ॻाल्हि आहे इहा दुरुस्त आहे या तव्हां हिनखे रद्द कयो था? बिल्कुलु मां हिनखे रद्द कयां थी, छो जो असांजा जेके 4 मुतालबा हुया, हिकु त यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर नज़ीर मुग़ल साहिब हटायो, असांजे जेको प्रोफेसर बशीर चंदर साहिब जा कातिल गिरफ़्तार कयो ऐं यूनिवर्सिटी सिंध यूनिवर्सिटी अकेडमिक इदारो आहे, उन में कंहिं बि पुलिस ऐं रेंजर्स जी ज़रूरत कान्हे का, उन लाइ उन्हनि खे हटायो ऐं यूनियन बहाल कयो। उहे 3-4 ई मुतालबा तव्हांजे साम्हूं आहिनि, सवाइ बशीर चंदर साहिब जी जेका केस में प्रोग्रेस थी आहे उन खां हटी करे ॿी का बि असांजी जेको आहे मुतालबो मंज़ूर कोन थियो ऐं तहरीक खे एॾो तूल ॾिनो वियो जो हली हली जेको हुनजो मोमेंटम हो उहो लूज़ थी वियो। उन खां पोइ इलेक्शन आया ऐं हिकिड़ो मिंट मां पंहिंजी त उन खां पोइ जेके आहिनि से अगरि इहो इलेक्शन आया, इलेक्शन में हिकिड़ी नई सूटा खटी आई, हर साल जो हिकिड़ो मैंडेट हूंदो आहे ऐं उन में डाइवर्स ग्रुप जा माण्हू आया आहिनि, जेको असांजो जंहिं ॻाल्हि ते असां हलंदा आहियूं टीचर्स खां वठी मैंडेट उन ते अञा वञण जी असां कोशिश ई कई तेसीं त सेवा जी जिदोजहद शुरू थी वई। त उहा जिदोजहद हिकिड़ी अलहदा जिदोजहद आहे। सूटा जी जेका बि जिदोजहद हुन में यकीनन सूटा के मराहतूं न वरितियूं, पर इंतिज़ामिया उन जिदोजहद खे सबूताज करण लाइ हिकिड़ी गैर इख़लाक़ी ऐं गैर कानूनी जेके आहिनि से हुन जा बुनियाद विधा अमलनि जा, जिन में बेजा नौकरियूं ॾियणु, बेजा मराहत हुजणु, अननेसेसरी प्रमोशन्स करणु, कुझु माण्हुनि खे घर ॾियणु त जीअं तहरीक खे कमज़ोर करे सघे। इहे जेके अमल हा उन सां यूनिवर्सिटीअ में शदीद इंतिशार आयो आहे, बेइंतहा बेचैनी आहे ऐं हिन महिल जेका मुलाज़िमनि जी तहरीक हली आहे उहो उनजो नतीजो आहे त हिकु यूनिवर्सिटीअ में अगरि 433 तव्हां सिधियूं भर्तियूं कयो था बग़ैर कंहिं एडवर्टाइज़मेंट जे, त उन वक़्तु मुलाज़िम मुतालबो करे रहिया आहिनि त 5% अगरि फोती कोता ते उन्हनि खे ॿारनि खे जेके रिटायर मुलाज़िम आहिनि या जेके जंहिंजी डेथ थी चुकी आहे उन्हनि मां कंहिं उन्हनि खे नौकरियूं ॾिनियूं वञनि ऐं उहे टोटल 40 नौकरियूं थियनि थियूं। 1.5 महीने जी जिदोजहद सां न उन्हनि ते ॻाल्हि ॿोल थी, उहे 40 नौकरियूं न ॾिनियूं वयूं, पर हिकु ॾींहुं अंदरि 60 ड्राइवर भर्ती कया विया। हाणे थोरो मामले खे उन लाइ बजट हुई। हा, मामले खे अॻिते वठी हलूं था। डॉक्टर अली अहमद रिंद साहिब हिते मूंसां गॾु मौजूदु आहे। मां चाहींदुमि त हिकिड़ो सवाल उन खां बि कजे, तव्हां सां गुफ़्तगू में शामिलु कजे। डॉक्टर साहिब, जेको तर्ज़ सियासत आहे, भले उहा सूटा जी सेवा जी, तव्हां मुतमिन आहियो या वाक़ई तव्हां बि उन
तासुर तव्हां ताईं बि पहुतो आहे त हिननि बि पंहिंजो मराहतूं वठी करे ख़ामोशी अख़्तियार कई ॾिसो न, मूंखे इहा ॼाण कोन्हे त को मुरादूं, पर इहो माना फेल्यूअर काउंट थींदो अच्छा त हिकिड़ी जदोजहद या का स्ट्रगल हले ऐं पंहिंजा नतीजा न वठियो आहे। आदि पाण कन्फेस करे चुकी त चइनि मां कोई हिकिड़े ते प्रोग्रेस थी आहे, बाक़ी 3 अञा ताईं हाणे निबरियल मामला आहिनि। जेको मूं उनखां रजिस्ट्रार का सवाल कयो, साॻियो सवाल अधिकांश इन सॼे नज़ीर मुग़ल जे पीरियड में क्लासिस केतिरा हलिया आहिनि, अकेडमिक ईयर जेका उन्हनि जी सक्सेस चइजे, जेको हुन पे ॿुधायो त असांखे वॾा हिन में गुलो गुलज़ार करे छॾिया यूनिवर्सिटी में, हुन पंहिंजे सेमेस्टर जो चई जान छॾाई, त अधिका पुछा कयो त केतिरो क्लास केतिरा हलिया आहिनि। सही जी इरफान साहब, तव्हां जवाबु ॾींदव डॉक्टर साहब हिन ॻाल्हि जो? न बिल्कुलु डॉक्टर साहब ॾाढो सही ऐं अहम सवाल कयो आहे। त सूरत हाल इहा न आहे त सेमेस्टर थिए पियो। जॾहिं असां जिदोजहद में भाग थींदो उन वक़्तु असां 2 महीना जेको एकेडमिक एक्टिविटी सस्पेंड कयूं, असां ऐलान कयो त असां वेकेशन न वठंदासीं ऐं जून ताईं असां क्लास वठंदासीं जेके असांजा मिस थिया आहिनि। ऐं उन खां पोइ जॾहिं नज़ीर मुग़ल साहब आयो त 3 महीना गैर क़ानूनी तौर ते मोकल कई वई। उन सेमेस्टर में 3 महीननि मोकल खां पोइ सिंधी यूनिवर्सिटी बमुश्किल हिकिड़ो महीनो हली हुई। ऐं जॾहिं असां उस्तादनि जी जेका असां मीटिंग थी त असां चयो असां 40% कोर्स मुकमल करायो आहे। मथां खां ऑर्डर आयो त न तव्हांखे जेको आहे सेमेस्टर करिणो आहे त असांखे तासिल ॾियणो आहे, त असांजी यूनिवर्सिटी हले पई। हिन क़िस्म जी जेका असां अधु नॉलेज ॾियूं पिया, उन सां असां पंहिंजे ॿारनि सां दुश्मनी कयूं पिया। ऐं हीउ जेको सिर्फ़ु असांखे एकेडमिक कैलेंडर खे फॉलो करिणो आहे, यूनिवर्सिटी में के जेको आहे सो क्लासिस न हलनि, 40% कोर्स ते सेमेस्टर थिए पियो। ऐं उन ते पोइ सीनो ठोके अगरि वाइस चांसलर रजिस्ट्रार चवे थो त असां गुलो गुलज़ार करे छॾियो आहे, त इहो दरअसल माण्हुनि खे धोखे ॾियण जे बराबरि आहे। हिन महिल तव्हां ॾिसो त 20 जनवरी खां यूनिवर्सिटी जीअं खां खुली आहे, यूनिवर्सिटीअ में सही तरीक़े सां तदरीसी अमल न हली सघियो आहे। पहिरें शागिर्दनि ते दहशतगर्दी जा केस आहे, उन्हनि जे करे यूनिवर्सिटी एक्टिविटीज़ न रहियूं। हाणे एम्प्लॉइज़ सां जेको थियो आहे 5-6 ॾींहंनि खां, अॼु चोथों ॾींहुं आहे यूनिवर्सिटी बंदि आहे। ऐं जंहिं तरीक़े सां हिन इशू खे हैंडल कयो पियो वञे, असांखे सम्झ में नथो पियो अचे त ही कहिड़े नतीजे ते पहुचंदा। ऐं 4 ॾींहं एकेडमिक एक्टिविटीज़ न थियूं, इंतिज़ामिया खे का परवाह कोन्हे। ठीकु आहे, माना 4 ॾींहंनि खां वठी सेवा जो धरणो हले पियो। इरफान साहब, तव्हां चओ पिया 4 ॾींहंनि खां वठी यूनिवर्सिटी बंदि पियल आहे। ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे प्रोग्राम में वक़्तु ॾिनो ऐं जॉइन कयो। डॉक्टर साहब, हाणे सवाल त हिकिड़ो ठहे थो त जेकॾहिं ॾोहारी यूनिवर्सिटी इंतिज़ामिया आहे, गिल्टी उहा आहे, त साॻे वक़्तु कुझु ॿियनि तबक़नि जो, ॿियनि तंज़ीमुनि जो, ॿियनि इदारनि जो बि हिकिड़ो किरदारु हूंदो आहे। सभिनी खां पहिरीं त सिंध यूनिवर्सिटी जो या ॿियनि यूनिवर्सिटियुनि जो जेको VC जी मुक़ररी जो क्राइटेरिया छा आहे? मुग़ल साहब अॻु में बि VC रहियो, उन खां पहिरीं ॿिया VC रहिया, उन खां पोइ पंहिंजो सिद्दीकी साहब हो। पर ही यूनिवर्सिटी जो बहरान हिकिड़ो लगातार थींदो पियो अचे। सिंध जी सिविल सोसाइटी, पंहिंजो इंटेलेक्चुअल क्लास सभु रड़ियूं पिया कनि, शागिर्द रड़ियूं पिया कनि, उस्ताद रड़ियूं पिया कनि। पर छा थियो आहे त ही सोसाइटी में जेको जनरलाइज़्ड हिकिड़ी करप्शन जी जेका लेवल आई आहे, माण्हुनि जा जेका मॉरल वैल्यूज़ डिके थिया आहिनि, उन्हनि में थाणनि जा हाणे तालीमी इदारा खपिजी रहिया आहिनि। मां पढ़ियुसि लाड़काणे में, चानका में, उहो शर्म थो अचे त उते जेको उन ज़माने में असांजो प्रिंसिपल रहियो, उनजी जेका मेंटल लेवल हिकिड़े थाणे जी SHO खां घटि आहे। उन सां हाणे मुंहिंजी मुलाक़ात थींदी आहे, कॾहिं वेहंदा आहियूं, काफ़ी शाफ़ी पीअंदा आहियूं, कचहरी कंदा आहियूं, यादि कंदो आहे उहे ॾींहं। मूंखे हैरत थी त उनखे वरी हिकिड़ी अञा उन खां बि बहितर पोस्ट रखियो वियो। मां यार तव्हां त ज़ुल्म था कयो, जेकॾहिं तव्हां इहा ऑफर्स क़बूल था कयो। घर में तव्हांखे ॿार को सुवाल कोन कंदा हूंदा त बाबा तव्हांजो जेको वञी तालीमी इदारनि में, माना दुबई सम्झी तव्हां तालीमी इदारनि मां उते पैसा ठाहियो, ऐं उन्हनि खे राति जो सुम्हण में निंड कीअं ईंदी? न, पर हिते माना जेको सिस्टम बक़ौल तव्हांजे त जेके अहल आहिनि उन्हनि खे अहिड़नि उहिदनि ते मुक़ररु कयो वियो आहे। पर हाणे हिन मसइले जो माना जेकॾहिं हल चऊं, असांखे गवर्नमेंट वटि आहे। ॾिसो न, गवर्नमेंट गवर्नमेंट जी कारकर्दगी बि त पंहिंजे साम्हूं। ताज हैदर साहब जी सरबराही में हिकिड़ी कमेटी जुड़ी। हाणे ताज हैदर साहब जी पीपल्स पार्टी जे अंदरि या हुकूमत जे अंदरि कहिड़ी पोज़ीशन आहे उहा तव्हांखे बि ख़बर आहे, केतिरो हुनखे ॿुधो वञे थो इहा बि तव्हांखे ख़बर आहे, केतिरो हुनजी रिपोर्टुनि ते अमल थिए थो। त माना हुकूमत जो छा मुराद हूंदी आहे त कमेटी जोड़े छॾियूं पर मसइले जो हल न करणो? सिंधी माण्हू पीपल्स पार्टी जे खीसे में पियल आहिनि। सिंधी माण्हुनि जो वोट सम्झनि था त उन्हनि वटि को बि अल्टरनेट आहे कोन, इन करे उहो वोट असांजे खीसे में आहे। नतीजे में सिंधी माण्हू भली केॾी बि रड़ कनि, दांह कनि, पर उन्हनि जे पब्लिक ओपिनियन खे खंघणो ई न आहे। तव्हां मुख़्तलिफ़ डेवलपमेंट अथॉरिटीज़, मुख़्तलिफ़ पोस्टुनि ते या मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि में उहे माण्हू खणी अचो जंहिंजे लाइ सॼी सिंध यकराए हुजे त हीअ माण्हू इन लाइक़ु न आहिनि जो हीअ हलाए सघनि, पोइ बि वेठा आहिनि। इन जो मतिलबु ईअं बि हूंदो आहे, मिसाल तौरु KEC जे MD जी ॻाल्हि,
100 भेरा सेनेट में, क़ौमी असेंबली में, स्टैंडिंग कमेटी में उनखे घुराइण जी ॻाल्हि कई विया, पर उहो कंहिंजे चवण ते अचे ई नथो। इवन एतिरे ताईं रज़ा रब्बानी साहब उहा प्राइवेट कंपनी न, आहे। पर मां चवां थो उनजो हिकिड़ो मिसाल वठिजे जेकॾहिं, त इन रवैये में तव्हांखे नथो लॻे त माना एॾा बाख़्तियार माण्हू थी विया आहिनि, को गवर्नर जो माण्हू आहे, को चीफ मिनिस्टर जो माण्हू आहे, को कंहिंजो माण्हू आहे? न न्याज़ ॾिसो न, KEC या यूनिलीवर या PNG ही पब्लिक माना न आहिनि, ही प्राइवेट कंपनियूं आहिनि। माना जवाबदार पंहिंजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ॾियनि, पंहिंजे शेयर होल्डर्स ॾियनि। सही न, पर उनजो हिकिड़ो मिसाल त मौजूदु आहे। मिसाल बिल्कुलु मौजूदु आहे। मिसाल KEC जो मिसाल असांजे साम्हूं मौजूदु आहे, उते बि हुकुमराननि जी जेका रिट आहे उहा साम्हूं आहे, त हिते बि उनजो हिकिड़ो माना ही त प्योर तव्हां असां जेको टैक्स ॾियूं था, माण्हुनि जो जेको टैक्स आहे उन मां बजट ठहंदा आहिनि, उन बजट मां इहे तालीम इदारनि जा पैसा ख़र्च थींदा आहिनि। इहो को कंहिंजो कंहिं ते थोरो कोन्हे, माण्हुनि जो पैसो आहे। इन में कहिड़ी माना यूनिवर्सिटी खे बचाइणो आहे, हलाइणो आहे, इन में छा माना? जेको सूटा जी स्ट्रगल हुई उन ज़माने में हिकिड़ी वॾी पब्लिक ओपिनियन हुई, भई ठीकु आहे, जेकॾहिं डिमांड में सूटा वारा ग़लति आहिनि त बि ॻाल्हियूं कयो, नेगोशिएट कयो। नेगोशिएट करण खां बाद में मुगल साहब खे लॉन्ग लीव ते मोकिलियो हुयो, त भई 2 महीना 3 महीना 4 महीना, उहो छा हुओ स्ट्रेटेजिकली सॼी तहरीक मां तव्हां हवा कढो ऐं वरी वापसि अची वञो। सही, ब्रेक वठूं था नाज़रीन, नंढो ब्रेक वठूं था। जेका डॉक्टर नज़ीर मुगल साहब जी जबरी मोकल आहे, उहा बि हिकिड़ी स्ट्रेटेजी जो हिसो हुई बकौल डॉक्टर अली अहमद रंज साहब जे। अञा कहिड़ी हुकूमत स्ट्रेटेजी जोड़े पई इन मामले खे हल करण लाइ, या थींदो ईअं ई त 4 ॾींहंनि खां 4 महीननि ताईं इहो मामिलो हलियो वेंदो, पर हुकूमत या हुकुमरान निंड मां न जाॻंदा? ब्रेक वठूं था, पोइ उन खां पोइ जवाबु वठंदासीं। असां सां गॾु रहिजो। ब्रेक खां पोइ अव्हांखे हिकु भेरो ॿीहर भली कार ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। अफ़सोस जोगी सूरत हाल आहे त असां जेके बि हिन इदारे खे बचाइण लाइ स्टेक होल्डर्स आहिनि, उन्हनि जी ॻाल्हि ॿोल या उन्हनि जी जेका कारकर्दगी आहे या उन्हनि जूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे समूरियूं तव्हांजे साम्हूं आहिनि। असांजी कोशिशि इहा ज़रूरु आहे त अॼु जे हिन प्रोग्राम मां इन सवाल जो जवाबु कढी वञूं त आख़िर बकौल इफ़ाना मल्हाज जेका 4 ॾींहंनि खां वठी यूनिवर्सिटी बंदि आहे, त उहा खुलंदी करे ऐं इन मसइले जो मुस्तक़िल हल छा कढियो वेंदो, छाकाणि त समूरा ऑप्शन ज़रे घटि समूरा ऑप्शन इस्तेमालु त कया विया आहिनि, कमेटियूं बि जुड़ियूं आहिनि, यूनिवर्सिटी खे अॻिते हलाइण लाइ वीचार बि थिया आहिनि, पर को हल या का ॻाल्हि जटादार साबित न थी सघी आहे। डॉक्टर साहब, हाणे मतिलबु कहिड़ी धुर ॾांहुं निगाह कयूं जंहिं ते ट्रस्ट हुजे ऐं जेको जंहिंजी ॻाल्हि खे सभु स्टेक होल्डर्स मञनि ऐं हिकिड़ी मेज़ ते वेही करे मामले खे हल कढनि? तव्हांखे सिंध में अहिड़ो को माण्हू नज़र अचे थो जीअं निगरान वज़ीर आज़म लाइ ॻोल्हा थिए थी त कोई ईमानदार माण्हू हुजे? ॾिसो न, काफ़ी माण्हू आहिनि, तमामु घणा माण्हू आहिनि। सिंध यूनिवर्सिटी जो क्राइसिस हल करण जे लाइ 10-12 सालनि में कॾहिं NA बलोच, कॾहिं इब्राहिम जोयो ऐं मुख़्तलिफ़ अहिड़ा माना मोतबर माण्हू, इब्रार काज़ी, कुझु ॿिया दोस्त, इहे इन्वॉल्व थींदा रहिया, कमेटियूं ठहियूं ऐं उन्हनि सीरियसली कोशिशि कई उन ज़माने में। मुख़्तलिफ़ VC हुआ, कॾहिं सिद्दीकी साहब हो, मुग़ल हो या उन खां पहिरीं, पर ॻाल्हि इहा त उन्हनि जे रुॻो रिकमेंडेशन्स आहिनि ऐं हू छा आहे त धक टारणु चाहिनि था। इंतिज़ामियात जॾहिं प्रेशर ईंदो आहे त हिकदमि हू आर्बिट्रेशन ॻोल्हींदी आहे त भई तव्हां विच में के धुरियूं पवनि, सुञाण धुरियूं पवनि, असांखे थोरो ईअं स्पेस ॾियनि। थिए छा थो त हिकु त गवर्नर हाउस सिंध जा तालीम इदारा कंट्रोल थो करे, जेके VCN जी मुक़ररी जा अख़्तियार अक्सर करे गवर्नर हाउस वटि रहिया आहिनि। ऐं ॿियो त सिंध यूनिवर्सिटी में VC जे मामले ते बि त इहे साॻियूं धुरियूं आम्हूं साम्हूं हुयूं न, गवर्नर हाउस। पर छा थियो आहे त गवर्नर हाउस खां वरी जेके सिंध जे कुझु यूनिवर्सिटी जा जेके मुक़ररी जा अख़्तियार वरी मुंतक़िल कराया विया आहिनि ॿियनि धुरियुनि ॾे, उहे धुरियूं उते उन्हनि जा ई मंज़ूर नज़र आहिनि। ऐं माण्हू काफ़ी माण्हू ऑफ द रिकॉर्ड कॾहिं का कचहरी थी। असां कंहिं ज़माने में हिकिड़ी पब्लिक लिटिगेशन में विया हुआसीं त यूनिवर्सिटी जा मामला सिधा थियनि या कुझु ॿियूं शयूं, पोइ हली उहा शइ स्टेज ते फिज़ल आउट थी हुई। पर हींअर बि मां चाहींदुसि त जेके सिंध में सुञाण धुरियूं आहिनि, हीअ पब्लिक प्रॉपर्टी आहे, असांजी मुस्तक़बिल जो सरमायो आहिनि, माण्हुनि जो आवाम जो पैसो आहे, त पब्लिक उन लिटिगेशन में वञनि ऐं केस दाख़िल कनि यूनिवर्सिटी जे सरकार ते, ॿियनि ते, त असांखे ऑडिट ॾिनी वञे, अकाउंट ॾिनो वञे जेके असांजे पैसनि मां जेके तालीम इदारो हले थो, उन में कुल पढ़ाई केतिरी थी थिए ऐं केतिरा शागिर्द तव्हां पढ़ी निकिरी कंहिं इन लाइक़ु थियनि था जो उनखे को खपत थिए मार्केट में, उनखे नौकरियूं मिलनि। ऐं ॿियो हिकिड़ी ॻाल्हि जेका इरफाना कई त 366 या केतिरियूं नौकरियूं पोयनि ॾींहंनि में ईअं बंदर बांड करे विरायूं वियूं आहिनि या ॾिनियूं वियूं आहिनि। जेकॾहिं एतिरियूं नौकरियूं ॾिनियूं वियूं आहिनि, हिकु त उन सां यूनिवर्सिटी जो बजट आउट थियो हूंदो, ऐं ॿियो त ज़रूरु हिकिड़ी टेम्पटेशन क्रिएट थिए थी, जिन नौकरियूं ईअं विराइजनि थियूं त वरी मुलाज़िमनि जो थिए थो त भई फर्स्ट राइट असांजो आहे। त हाणे इन में को उन्हनि जो ऐं ॿियो हिकिड़ो ॻाल्हि इहा बि आहे त इन्हनि इशूज़ ते बि आमतौर ते ईअं थिए थो जेके तंज़ीमूं आहिनि जेके अंदरि पॉलिटिक्स कनि थियूं या जेके मुलाज़िमनि जूं उस्तादनि जूं, इन्हनि मामलनि ते बि वॾो झगड़ो थिए थो, पोइ उन खां वरी ॿी शिकिल अख़्तियार करे थी वञे तहरीक
इन्हनि जेका तव्हां नौकिरियुनि वारी ॻाल्हि कई, ॾिसो न, छाकाणि ऑफ द रिकॉर्ड तव्हां पाण बि घटि ॻाल्हाईंदा हुआ इन करे। ॿ टे इशूज़ इन यूनिवर्सिटी जा मूंखे ख़बर आहे। हिकु त मुख़्तलिफ़ जेके PhD होल्डर्स जूं जेकॾहिं डिग्रियूं चेक थियनि त उन्हनि जी PhD लिखंदड़ ऐं उन्हनि जे सेमिनार्स में अपीयर थींदड़ या ॿिया सॼो शइ, उहो माना हिकिड़ो वॾो स्कैंडल थी सघे थो। इहो पोइ 10-15 सालनि खां उते मामिलो हलियो पियो। इन खां अलावा इन यूनिवर्सिटी जे अंदरि जेके माण्हू ॿाहिरि PhD करणु विया, उहे कहिड़ी PhD केतिरे टाइम में करे वापसि आया। अच्छा, समूरियुनि शयुनि जी पुछण जी ज़रूरत आहे न। हा, वापसि अचण खां वापसि आया विया। अच्छा, वापसि अचण खां बाद में वरी कंहिंखे तव्हां लान जो ॾेई छॾियो, माना हाणे PhD करे आयो आहे, प्रोफेसर आहे, उहो हाणे ट्रांसपोर्ट थो ॾिसे, हाणे उहो स्पोर्ट्स थो ॾिसे, भई उहो पंहिंजे रिलेवेंट फील्ड में वञी स्टडी करे। ऐं ॿियो ख़ुदि जेका हिकिड़ो क्राइटेरिया थींदो आहे तालीमेदारनि जे इन्हनि सरबराहनि जी मुक़ररी जे लाइ, त हिकिड़नि माण्हुनि ते जॾहिं अॻु में के इल्ज़ाम हुजनि या उन्हनि जो हिकिड़ो पोयों ट्रैक रिकॉर्ड हुजे जंहिंमें उन ते के एलिगेशन्स आयल हुजनि, त उनखे वरी मुक़ररी न कबी आहे, जेका ट्रांसपेरेंसी थींदी आहे। हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि कई, ज़ाहिर आहे जेको माण्हू उन ते पूरो नथो लहे त उनजी मुक़ररी थियणी न घुरिजे, आमतौर थिए ईअं। पर जंहिं माण्हू लाइ तासुर इहो हुजे त 2-2 करोड़ रुपया ॾियण वारो माण्हू, ज़ाहिर आहे उहो सणिबिन पोस्टुनि ते ईंदो ऐं मरो मरायो वारी सियासत, माना हीअ मूंखे पोस्ट खपे, चाहे मां मरी वञा या कंहिंखे मारियां, इन हद ताईं माण्हू घर कीअं वेंदा हूंदा न्याज़, थोरी देरि लाइ सम्झे न। तूं असां राति जो घर वञूं, असांखे ॿार इहो उनखे ख़बर हुजे जेको असांजो बाबा आहे उहो ॿाहिरि माना किना कमु करे आयो आहे, घर में छा रिस्पेक्ट हूंदी असांजी। ही हेॾी पब्लिक में एॾी किराए थिए थी मुख़्तलिफ़ तालीमेदारनि जे या जेके बि माना इहे पोस्टूं आहिनि, उहे पंहिंजे ॿारनि खे घरनि में या पंहिंजे इमीडिएट रिलेशन्स खे फेस कीअं करे सघंदा हूंदा, वॾी दिलगुर्दे जी। त पर इहो माना हिकिड़ी मूंखे बि तजुब जो ॻाल्हि लॻे थी त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं सॼी सिंध जी नज़र में ग़लति आहे या उनखे तमामु घणा पढ़ियल लिखियल तबिका ग़लति करार ॾियनि था, त उन माण्हू खे आख़िर उन पोस्ट ते वेहारणु रखण ऐं मर्ज़ी मूजिबि कमु कराइण जी ज़रूरत कहिड़ी आहे? आख़िर हुकूमत माना न पंहिंजे लाइ सिंधी में खॾो पाण त हुकूमत खोटे थी न। माना जेकॾहिं ॾिसो, मां जीअं सवेरे चयो न त एज़ ए पॉलिसी पीपल्स पार्टी खे सिंधी माण्हू जी राय जी परवाह न आहे। 2-3 ॿोॾूं आयूं, बरसातुनि में सिंध ॿुॾी वई, पर ख़बर आहिनि त हाणे केॾो बि माण्हू रड़ियूं कंदा, वरी बि वोट इहो जेको अमानत आहे 26% या 30% कुल माण्हू वोट कंदा आहिनि। शहरी बाबू उहे वोट कंदा कोन, जेके असांखे नापसंदि कनि था, फेसबुक ते ट्विटर ते वेही जेके असांजी मुखालफ़त कनि था, उहे वोट ई कोन कंदा आहिनि। वोट असांखे कंदा आहिनि उहे जेको वॾेरे जे असर में ॿारहाड़ी जो माण्हू आहे, जुती पेर में कोन अथसि, उहो उहो ई वरी वोट कंदो। रुॻो ॻाल्हाइण सां त कमु त कोन थींदो आहे न। माना मिसाल तौरु तव्हां जीअं सोशल मीडिया जी ॻाल्हि कई, पाण बि जेकॾहिं एॾो के प्रोग्राम यूनिवर्सिटी जी हिन हालत रहमत जोगी हालत ते ॻाल्हायूं था त इहो घटि में घटि मसइले जो हल पेश कयूं था, पर हल त पाण वटि बि कोन्हे। पाण रुॻो इहो चऊं था त बाबा हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, हुकूमत इहो कमु करे। हाणे हुकूमत त इन हद ताईं कमज़ोर थी वञणु, मैसेज छा पई छॾे वञे? पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, माना ज़ाहिर हर हुकूमत जी कारकर्दगी घणी बि आहे, पर छा चवंदासीं त पीपल्स पार्टी जी हुकूमत इहो करे वई, यूनिवर्सिटी बंदि करे वई। हा, न मैसेज इहो आहे त उन्हनि खे हिकु त सिंधी माण्हुनि जी राय जी परवाह करे। हुकूमत पाण मैसेज छा थी छॾे वञे त माना PP हुकूमत वई त हुकूमत बंदि, यूनिवर्सिटी बंदि करे, यूनिवर्सिटी बंदि करे वई। ऐं जमहूरी हुकूमत में तव्हां मुलाज़िमनि ते एहतिजाज जे बसि दहशतगर्दी जा कलम, इहे त ज़्यादती आहे। इन खां त घणो 10 दफ़ा वधीक ॾोह ताहिर क़ादरी कयो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में जेके ॿिया वाक़िया थियनि था उन्हनि ते त मुफ़ाहिमत हले पई, उते त को ईअं न। अॼु खां त तालिबान सां ॻाल्हियूं माना शुरू पिया था कनि, तालिबान सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहिनि। जेके पंहिंजे पाण खे दहशतगर्द डिक्लेयर कनि तालिबान, उन्हनि सां तव्हां ॻाल्हाइण जे लाइ माना रस्ता कढो। ऐं जेके मुलाज़िम हुजनि ऐं जमहूरी अंदाज़ सां पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराइनि, सो बि तॾहिं जॾहिं उहे पंहिंजो हिकिड़ो एहतिजाज जो हिकिड़ो प्रोसेस गुज़ारे चुका हुजनि, पोइ उन में थींदियूं न की अणवणंदड़ ॻाल्हियूं, पर दहशतगर्दी उनखे करार ॾियणु, इहो मां सम्झां थो त ॿी का गवर्नमेंट हुजे, मुशरफ जो पीरियड हुजे हा, सम्झ में अचे थो त उन्हनि खे पब्लिक ओपिनियन जी परवाह न आहे। तव्हांजी नज़र में माना पहल केरु करे, माना अग्राही केरु करे? हिकिड़ो त ईअं हूंदो आहे साबिक़ वाइस चांसलर बि आहिनि, तमामु वॾा ईमानदार माण्हू रहिया आहिनि, उन्हनि जो नालो रहियो आहे हिकिड़ा उहे आहिनि, ॿिया समाजी जेके तंज़ीमुनि में माण्हू कमु कनि था, तमामु वॾा नाला आहिनि, डॉक्टर सलीमान शेख जहिड़ा। ॾिसो न, उस्मान अली साणी तव्हांजी इकरा यूनिवर्सिटी आहे कराची, हा, इस्लामाबाद में काइज़म यूनिवर्सिटी जो VC रहियो, सीनियर ब्यूरोक्रेट रहियो, हींअर इकरा यूनिवर्सिटी खे किथां खां किथां पहुचाए छॾियो अथई, सिंधी आहे ऐं उनखे तव्हां सर्विसिस वठो की यूनिवर्सिटी खे ठीकु आहे। 2-3 ॾींहंनि खां सोशल मीडिया ते अहिड़ा न्यापा हलिया पिए त हैदराबाद जी सिविल सोसाइटी या हैदराबाद जी जेका जर्नलिस्ट या ॿी बिरादरी खे के रिआयतूं ॾिनियूं, इन तरीक़े सां यूनिवर्सिटी जो मसइलो जेको आहे सो थोरो जीअं माण्हुनि जी अखि खां या उन पब्लिक ओपिनियन में थोरो पंहिंजे फेवर में वठिजे, ब्राइब थी रही आहे। ऐं उन जी जांच थियणु खपे त जेकॾहिं वाक़ई इहो थियो आहे ऐं अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ माण्हुनि खे एडजस्ट करण जी कोशिशि कई, मतिलबु ॾोही जेको ॾोही हूंदो। ॾिसो न, जेकॾहिं ही यूनिवर्सिटी इंतिज़ामिया इन मामले ते साफ़ आहे त उनखे कंहिंखे माना
गैर ज़रूरी रियायत ॾियण जी ज़रूरत ई कोन्हे। मतिलबु को आहे न किथे को मामिलो आहे जंहिंखे उहे लिकाइण चाहिनि था, नतीजे में मुख़्तलिफ़ माण्हुनि खे रियायतूं ॾेई रहिया आहिनि। सही। अच्छा, हाणे प्रोग्राम जे एंड में मां चाहींदुमि त हिकिड़ो ज़ाहिर आहे हालतुनि ते नज़र रखंदड़ जी हैसियत में डॉक्टर अली अहमद रिंद, छो त हर माण्हू इहो चवंदो आहे त मीडिया बि रुॻो ॻाल्हियूं करे हली थी वञे ऐं टीवी ते अची करे माण्हू ॻाल्हियूं करे वञनि था। हिकिड़ो हल जेकॾहिं तव्हां खां मां पुछां त हल आहे कहिड़ो ऐं जंहिं ते अमल जी उमेद त तमामु घटि आहे, पर वरी बि हिकिड़ी कोशिशि ज़ाहिर असां बि मुआशिरे जो हिसो आहियूं। ॾिसो न, नियतनि जो मामिलो आहे, हिकु ॾुखिया पेचीदा या को हिन में को रॉकेट साइंस या को माना को एटम बम न आहे ठाहिणो। नियत तव्हांखे कंहिंजूं ख़राबु लॻनि थियूं? हुकूमत जूं? हुकूमत ॾिसो न, जंहिं वटि जवाबदारी आहे, जंहिं वटि अख़्तियार आहे, हुकूमत हिकिड़ो बोर्ड तश्कील ॾे त सिंध में जेके तइलीम जा सरबराह आहिनि उन्हनि जी मुक़ररी जो ही क्राइटेरिया आहे, इंटरव्यू करे ऐं ट्रांसपेरेंसी करे ऐं उन में जेका ऑडिट प्रॉपर थिए, मुख़्तलिफ़ फंड्स जे लाइ पुछा कया। सिंध में तमामु घणा हिकिड़ा अहल माण्हू, मूंखे ज़ाती तरह ख़बर आहे त हींअर जेका टंडू जाम जी जेका VC आहे उन्हनि जे लाइ हिकिड़ो सुठी राय मौजूदु आहे मीडिया सर्किल्स में। ईअं ई डॉक्टर सिकंदर शेख हूंदो, चाणका जो प्रिंसिपल रहियो, VC रहियो, उनजे लाइ हिकिड़ी माना तमामु घणा माण्हू बि आहिनि, हल बि आहे, पर संजीदगी जी ज़रूरत आहे। ॾिसो न, जेके अख़्तियार धणियनि खे वरी उहे लॻंदा आहिनि सादा आहिनि। सही, सादगी जे करे हो न सादा मतिलबु हाणे हू चवंदा आहिनि यार ही बादशाह माण्हू आहे, हिन माना जाइज़ नाजाइज़ जे लाइ वेठो त सुवाल अंग्रेज़नि जहिड़ा करे इन खे त हटायो त पंहिंजो माण्हू। माना तव्हां चओ पिया त संजीदगी जी पोइ बि ज़रूरत आहे हिकिड़ी, नियत साफ़ हुजे त माण्हू मिली थो। महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में आयो। नाज़रीन, तव्हां गुफ़्तगू ॿुधी, असांजी लास्ट में कोशिशि इहा हुई त हुकूमत जो मौक़िफ़ बि तव्हां ताईं पहुचे, पर आजिज़ धामराज सां राब्तो असांजो न थी सघियो। नेक्स्ट प्रोग्राम में कोशिशि हूंदी त हुकूमत वटि छा हल आहे उहो तव्हां ताईं पहुचायूं। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।